नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारोशाख़ खां ख़बर ॾींदा हलूं त यूसी सामारो मोरी जे दे कीरथराई ऐं कंगल जे रवासिन जो राणो मरी खेर मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो। मेन मीरपुर ख़ासि खिपरो रोड ब्लॉक ॻोठाण जो चवण त सांगण खां ईंदड़ पाणी असां ॾे मोकिलियो वियो, जंहिंखे कुदरती लंघ ॾिना वञनि, जेके कुझु बाअसर बंदि करे छॾिया आहिनि। असांजा ॻोठ अॻे ई पाणी जे लपेट में आहिनि ऐं ॿियो वरी पाणी असां ॾे मोकिलियो वियो। ॿिए पासे चेयरमैन यूसी सामारो मौरी मोहम्मद अयूब मरी बि एहतजाज में शिरकत कई। अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चेयरमैन यूसी सामारो मोहम्मद अयूब मरी चयो त असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी ऐं बाला ऑफिसर मसइलो हल करण जूं ॻाल्हियूं त करे रहिया आहिनि, पर अञा ताईं अमली कमु नाहे थी सघियो। कमिश्नर मीरपुर नोटिस वठे असांजो मसइलो हल कराए, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।